अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिशवार बाबा आला मौजू डोम सोम सौ चवणियूं पहाका चवणियूं पाठ नंबर 16 चयल सियाणनि जा बोल चयल ॾाहनि जा कौल भलाड़े भाग नफ़ो फ़ाइदो थिए ई कोन थो बचत थिए कोन थी सभु सणायूं कर सभु सणायूं थियनि ख़ुशहाली थिए रहमो राहमीन। अॼुकल्ह दुनिया में संदसि डोड़ में हर तरफ़ हिकु ई शोर आहे। ज़ख़्म घणा मिलिया पर मसीहा कोन मिलियो। मूंखे शौक़ु हुयो तुंहिंजे साथ जो जेको मिली न सघियो मिड़ई ख़ैर आहे। कॾहिं तोखे ज़िद हुई त आऊं मिलां कॾहिं ज़िद हुयसि त तूं मिलें। दुल आहे दर्द आहे दहलीज़ कोन्हे। अॼुकल्ह मिली वञे जो आसानीअ सां उहा शइ कोन्हे। आऊं कुझु चई सघुसि खुली कुझु न तूं ॿुधी सघे मिड़ई ख़ैर आहे। आऊं कुझु चई न सघुसि खुली कुझु न तूं ॿुधी सघे मिड़ई ख़ैर आहे। जज़्बनि जी तिजारत थी रही आहे। यादि कंदे हिकु ॾींहुं मुंहिंजूं वफ़ाऊं ख़ुदि इक़रार कंदे त केरु तो जहिड़ो कोन्हे। ही सभई तुंहिंजा चाहण वारा आहिनि ज़रूरी त कोन्हे उन्हनि खे तुंहिंजे दर सां तुंहिंजी ज़र सां मगर तोसां मुहबत न आहे। हिते त सभु नेक आहिनि केरु बि त बुरो कोन्हे मगर कंहिंखे कंहिंसां सची मुहबत त कोन्हे। जॾहिं सख़्तु रवैया दिलि ॼण टोड़े छॾींदा आहिनि त नरम लहजा बि ॼण गुस्ताख़ लॻंदा आहिनि। मजबूर माण्हुनि जी मजबूरियूं ख़तमु थियनि हर घर ख़ुशियुनि जूं बारिशूं थियनि। बसि हसरतूं नेक ख़्वाहिशूं ई करे सघूं था। बेवस ॿियो छा थो करे सघे। मिली वेंदो कॾहिं दिलि खे यकीन थिए थो। को ज़मानो हुयो जो सभई हिकु जॻह ते गॾु रहंदा हुआ ऐं हाणे केरु किथे रहे थो। अञा ताईं ख़ुशि फ़हमीअ में त तोसां आहिनि उमेदूं। कुझु माण्हू मिसाल तवीज़ जे आहिनि गले मिलण था त शफ़ा मिलंदी आहे। नफ़रतुनि जे हुजूम में कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जो विसारे छॾींदा आहिनि त मुस्कुराए ॻाल्हि करण बि हिकु सदको आहे। इंतज़ार में आहियां त तो जहिड़ो सुवाल त तूं कहिड़ो सुवाल त करे। आऊं इंतज़ार में आहियां त तूं कहिड़ो सुवाल त करे। यकीनन कर आऊं तोखे लाजवाब करे छॾींदुसि। दिलि नाउमेद त कान्हे नाकाम त थी आहे नाकाम त ई आहे। दिलि नाउमेद त कान्हे नाकाम वॾो डिघो आहे ग़म शाम जो पर शाम ई त आहे। हर मुलाक़ात में ईअं ई थींदो आहे। मूंखां तुंहिंजे नज़र जहिड़ो कुझु पुछी रही आहे। मूंखां तुंहिंजी नज़र जहिड़ो कुझु पुछी रही आहे। त लिकी उन सिस्टम में कुझु जंहिं ॻाल्हि जी वजह सबबि जे इहो को ऐब मां वसीलो कर अहिड़ो को ऐब मां वसीलो कर। वण जो नालो सुख मर्द आहे ॾींहं जो घड़ी खण में घड़ी आराम करे थो उन करे वण जो नालो सुख मर्द रखियो अथनि। नालो सुख मर्द आहे। मर्द ऐं वरी सुख ईअं थी कोन थो सघे उन करे उन वण खे ई वढे छॾियो। न को वण हूंदो
न को मर्द घड़ी घन आराम कंदो सुख आराम थो करे। अहिड़ी तरह सां कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ममनू करार ॾिनियूं वयूं आहिनि, दर हक़ीक़त उन में आज़ादीअ जो न हुअणु। आज़ादीअ जो हुअणु सआदत ऐं ख़ुशबख़्ती आहे। वॾी सख़्तीअ सां गॾु ख़ुशियुनि खे रोकी नथा। कहिड़ी बि तरह सां लज़ात दुनिया हासिलु करण जी इजाज़त कान्हे। माण्हू इंसान त दुनिया जूं ख़ुशियूं हासिलु करे या वरी आख़िरत जूं ख़ुशियूं। मर्द मुसलसिल जदोजहद करे, महिनत मशक़त करे। ऐं हा, हिते जे अंज तकलीफ़ आहिनि त वरी आख़िरत में सहज सवलायूं थींदियूं, सम्झ सवलायूं थींदियूं आहिनि। इहे मिलंदा सुख सहज उहे माणींदासीं ऐं ईअं हरगिज़ थी नथो सघे। इंसान बदबख़्तनि मां कहिड़ी हिकु बहरहाल क़बूल करे, बल्कि इंसान लाइ ही मुमकिन आहे त इहो दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जूं सआदत हासिलु करे। यकीनन अलाह ख़ुदा संदसि बंदनि लाइ पंहिंजे जहाननि जूं सआदतूं चाहे थो। यकीनन अलाह ख़ुदा संदसि बंदनि लाइ ॿिन्ही जहाननि जूं सआदतूं चाहे थो। रब्बना आतिना फि दुनिया हसनतम व फिल आखिरत हसनतम व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह रब्बिल आलमीन, दुनिया सवार भली कर, आख़िरत बि सवार भली कर, दोज़ख जहन्नम जे अज़ाब खां बचाइजांइ। आमीन सुम आमीन। कयूं में मोहबत हुआ, मोहबत जंहिंमें कॾहिं बि ख़सारो नुक़सानु घाटो कोन्हे। मोहबत जा मुसाफ़िर जॾहिं मोटणु भुलिजी वेंदा आहिनि तॾहिं उन्हनि जा चाहींदड़ सवरण भुलिजी वेंदा आहिनि। तुंहिंजो मुस्कुराइण बि मूंखे मदहोश करे छॾे। मुस्कुराए वरी ॿिए भेरा बि मुस्कुराए। जंहिं मोहबत लाइ दुनिया तरसंदी आहे, अहिड़ी मोहबत तोसां कई अथमि। इहो जो अना परस्त आहे त आउं बि वफ़ा परस्त आहियां। उनजो बि मिसाल कोन त मुंहिंजो बि मिसाल कोन्हे। तव्हांजे ख़लाक़ जी क़दुरु बि माण्हू उन वक़्त ताईं कंदा जेसीं ताईं तव्हां वटि दौलत ताक़त आहे। ग़रीब केतिरो बि ख़ुशि इख़लाक़ हुजे, पर माण्हू उनखे इख़लाक़ जो उनजी मजबूरी सम्झंदा आहिनि। तुंहिंजो साठु हयात हासिलु हुजे न मूंखे, तुंहिंजो साठु हयात हासिलु हुजे मूंखे त आउं ख़िज़ा उनखे बि बहारूं लिखां। हिन भेरे मूंखां मञायो कोन थियो, हिन भेरे उनजी नाराज़गीअ में को ॿियो हो। अलाह ख़ुदा रहमान रहीम रब्बिल आलमीन महबूद कामिल मुतलक जे सभिनी सिफ़ात जो जामिया आहे। हुस्न व जमाल कमाल जो ख़ालिक़ु आहे। सभिनी कुवतुनि ऐं कुदरतुनि जो ईजाद कंदड़ पैदा कंदड़ आहे। उन ज़मीन आसमान खे किरण खां रोके रखियो आहे। काइनात जो हर ज़रो पंहिंजे वजूद व सबात ऐं पाइदारीअ में उन ते भरोसो करे थो। सभिनी नेमतुनि ऐं सआदतुनि जो बख़्शण वारो आहे। हलण वारनि खे रस्तो ऐं ऊंदाईअ में रोशनी अता करे सघे थो। इहो ई अलाह ख़ुदा उन्हनि ॻाल्हियुनि ते क़ादिर आहे त इंसानी आरज़ुनि खे पूरो करे सघे थो। या अलाह, असीं तुंहिंजी इबादत करियूं था, तोखां ई मदद घुरूं था। करीम करम कर, रहीम रहम कर, हसरतूं नेक ख़वाहिशूं ज़रूरतूं पूरियूं कर, पुॼाए को सबबु सणायूं कर। आमीन। बाख़्तियार ऐं बेइख़्तियार में फ़र्क़ु आहे। अणहूंद ऐं हूंद में फ़र्क़ु आहे। मसाइल आहिनि पर उहे घुरबल वसाइल कोन आहिनि। ताक़त ऐं कमज़ोर में फ़र्क़ु आहे। हीअ ॻाल्हि वाज़िह आहे त असांजा इरादा, हरकतूं ऐं सिज चंड ज़मीन हैवाननि जूं हरकतूं उन्हनि में घणो ई रोशन फ़र्क़ु आहे। कमज़ोर इंसानु बणायो वियो आहे, तकबर करणु न घुरिजे। वॾाई सिर्फ़ु अलाह ख़ुदा पाक खे जुगाए थी, अजाई टेड़ी न करणु घुरिजे। माण्हू इंसानु ॾाढो आहे त जबल खां बि ॾाढो आहे, पहाड़ बि लताड़े, नरम आहे त मेण खां बि नरम आहे। पेर जे जुते पातल बूट या घेतरे में हिकु नंढड़ी पथरी पइजी वञे त हलणु मुश्किल ॾुखियो थी पवंदो आहे।
वरी उन खां वधीक ख़ौफ़नाक ख़तरनाक जानी माली नुक़सान थियण जो ख़ौफ़ डप ॾियणु अस्तग़फिरुल्लाह मिन तूब इलैहि तौबाज़ारी तौबा अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन तूब इलैहि अक जे सोटे ते पाणीअ जे फोटे ते दिलि जे खोटे ते भरवसो न कजे ख़ुशीअ सां मन भलो सखावत सां धन भलो केतिरो प्यारो आहे वाइदो हिमथ वारनि जो या अल्लाह रहमान रहीम हीलो असां कयो आहे वसीलो तूं करे या अल्लाह नेमतूं रहमतूं नाज़ुल करे भलायूं ख़ुशियूं सणायूं ख़ैरो बरकत रहमत करीम करम रहीम रहम तोखे सभु मालूम आहे सज सुकार कर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदन व आल सय्यदना मुहम्मदन व बारक वसल्लम व आली व साहबी अजमईन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन।